गर्दन जो दरिया। माही मूं तो ॿुधो आहे त सदोरी खे घर छॾे विया आहिनि। ऐं जातो जेकॾहिं तो ख़बर इहा ॿुधी आहे त पोइ इहा हूंदो न। तूं वसाई जी त नाटड़ी आहीं, हर कुछ जी तोखे ख़बर आहे। बड़े तूं असां खां लिकाई पई, भले लिकाए, अॼु न त सुभाणे ख़बर पइजी वेंदी। छोरी खे वापसि छॾे विया आहिनि, छोरी पाण हली वई आहे। भली न ॿुधा, पाणे ख़बर पइजी वेंदी। अती हकीकत कहिड़ी ॿुधाए, मूं पाण इहा ई ॻाल्हि ॿुधी आहे त छोरीअ सदोरीअ खे हिसाब थी वियो आहे। जीअं ई हुन घर में पहुती आहे न, उहा राति का ख़ाली कोन्हे जंहिं राति हुनखे हिसाब न थींदो हुजे। हिसाब वरी कहिड़ो यार, सही सिधी पुछड़ा है बा। या छोरी जेका आहे न, अकोराम मां जान चराइण जी कोशिश पई करे, तॾहिं वेठी चोरी आहे मकर शकर करे। हा वदा जाड़ा, पहिरीं त असीं बि इहो पिया सम्झूं त छोरी मकर थी करे, पर हाणे जॾहिं तूं पाण हली अखियुनि सां ॾिसंदे न त पोइ तोखे पक थींदई। तोबा तोबा तोबा, हाणे त मायूं न भाॻण जी ज़िंदगी अज़ाब थींदी। ऐं हुनजे पोयां आहे केरु जेको हुनजे लाइ तावीज़ कराए के मुर्शिद खे हथ करे। माई हाणे छोकिरी जी ज़िंदगी फेल थी वई। हाणे जेकॾहिं वाकई इहा ॻाल्हि आहे न, त पोइ दीन मुंहिंजे तरफ़ां हिकिड़ी सलाह त या छोरी मुंहिंजे हवाले पाण ई तो मां हुनजे मथां पढ़ायूं जड़ायूं ऐं फूकारा चूकारा हणी पाण ई तो हिननि फ़क़ीरनि खे सिधो कयां। तोबा कर कुझु ख़ुदा ख़ुदा कर। ऐं जेकॾहिं छोकिरी वारो जिन हुनखे छॾे अची तोखे लॻो न, पोइ अहिड़ो असरु कंदे जो ॾेहनि खे ॾस ॾींदे। को बि जिन शिन कोन्हे, सवा सिधा हिन छोरीअ जा मकर आहिनि मकर। तव्हां त मायूं जे कयो न, 7 मकरियूं कंदियूं आहियो, 7 मकरियूं। अॼु न सुभाणे पाणे इहा ॻाल्हि चिठी थी ज़ाहिर थी पवंदी। अता जंहिं वक़्तु हुन छोकिरी खे हिसाब थिए थो न, त तूं हली पाण अखियुनि सां ॾिस, पोइ तूं अची हिते ॻाल्हि कजांइ त छोकिरी मकर थी करे या हक़ीक़त आहे। अरे तूं हिनखे छॾ, मूंखे इहो ॿुधाए त छोकिरी खे त उन वक़्तु ॾिठो हुयो जेको हुन माईअ वसाईअ सां हालत कई आहे न, उहा तूं वञी वसाईअ खां पुछ, पाणे ॿुधाईंदई। हाणे आई ॻाल्हि मुंहिंजे सम्झ त इहा जेका छोरी आहे, कती सभिनी जो ढींगो ई तेरी न दिलबर न। बाबा पंहिंजा पैसा वापसि खणी तूं ॾाढी देर करे छॾी आहे। मां दादलीअ जो ॾेहं जो रिश्तो करे छॾियो। देर छा में थी आहे चाचा? 10 ॾींहंनि जी ॿोली हुई। मां तव्हांखे 2 ॾींहंनि अंदरि पैसा आणे ॾिना आहिनि। घणा पैसा खणी आयो? ही चाचा 12 आहिनि, बाक़ी 8 लख मां कीअं करे सुभाणे तव्हांखे पुॼाए वेंदुसि। बाबा हे पंहिंजा पैसा वापसि खणी जेकॾहिं सुभाणे के सिज में बकाया पैसा मूंखे ॾेई वञे थो त ठीकु आहे, न त पोइ पंहिंजा ॾिनल पैसा वापसि खणी अचे। ईअं कीअं थो थी सघे चाचा? असांजी ॿोली 10 ॾींहंनि जी आहे ऐं 10 ॾींहंनि जे अंदरि ई तोखे पैसा मिली वेंदा। बाबा मां पंहिंजी ज़बान तो फिरां कोन थो। बसि ठीकु आहे, तूं सुभाणे के सिज में मूंखे बकाया पंहिंजा पैसा ॾेई वञो। इहा त सरासर नाइंसाफ़ी आहे चाचा। असां त पंहिंजो नुक़सानु कयो। नुक़सान वरी कहिड़ो आहे बाबा? छाजो नुक़सान आहे? तव्हांखे पंहिंजा पैसा वापसि मिलनि था न। असां तकड़ करे पंहिंजी ज़मीन अधु मुल्ह में खपाई आहे। बाबा तव्हांखे मूं त कोन चयो हो न त पंहिंजी ज़मीन वञी अधु मुल्ह में खपायो। इहे ॿाराणियूं ॻाल्हियूं न कयो चाचा। दादली खे हासिल करण लाइ मां पंहिंजो सभु कुझु दाव ते लॻाए छॾियो आहे। हाणे तव्हां पंहिंजे वाइदे ते क़ाइमु रहो। ही पैसा तव्हां रखो, बकाया पैसा कोशिश करे असां सुभाणे खणी ईंदासीं, न त बि असां ॾिनल वक़्त ताईं तव्हांखे पैसा ॾेई छॾींदासीं। अदा हलो त पोइ महिला तो ॿियनि पैसनि जो बंदोबस्तु कयूं। ही पैसा तव्हां लाइ वरिता आहिनि ऐं तव्हांखे ई ॾिनियूं था वञनि, वापसि कोन खणंदासीं। अच दादन। हिसाब तो तोखे थे तो तोखे तो खबर हुजण घुर्जे न। अलाए अम्मा, मूंखे ख़बर न आहे। बाबा के चवन था तो पो हूंदो। हिसाब तो तोखे थे तो तोखे तो खबर हुजण घुर्जे न। अम्मा चयम न त मूंखे ख़बर न आहे, बाक़ी ये ॻाल्हियूं न कर मूंसां। ठीक आहे मां छॾे मिलन ॻाल्हियुनि खे।
हाणे मूंखे इहो त ॿुधाए साईं ज़ियारत ते हलंदी आहे वठी हलां? हा मां साईं बुखारी जी मां ज़ियारत कंदसि, पोइ हाणे भला हलूं? अॼु देर थी वई आहे, सुभाणे सुबुह जो हलंदासीं। पक्का मां? पर आदा वारा इजाज़त त ॾींदा न? हुननि तोखे पढ़ाए पंहिंजो बाल लाहे छॾियो, हाणे हुननि जो हक़ नथो बणिजे तुंहिंजे मथां जो पंहिंजा फैसला तो मथां माड़नि। अम्मा इहो त तूं थी चवे न, पर आदा वारनि जी इहा सोच थोरी आहे। तूं हुननि खे छॾे ॾे, हाणे हुननि सां मुंहुं आ पाणे ई ॾींदसि। ॾिसां त हाणे तुंहिंजे मथां कीअं था रोक टोक कनि। चाचा भला हाणे तव्हां ई सलाह ॾियो, तव्हां बि पुराणे जुग जा आहियो, हिन सदोरीअ जे जिन कीअं कढरायूं? माई वॾी जॾहिं राणी मूंखे घुरायो हो हिते त मूं इहो सोचियो बि कोन हो। मूं सोचियो शायदि हुन घर जो वॾो थी रहंदुसि, पर त जॾहिं तव्हां पाण ई ॿारनि खां पढ़ाए करे मूंखे ई घर मां कढाए छॾियो त उहा छा सोचा हिननि लाइ। पर पोइ बि मुंहिंजो अंदाज़ो इहो अथव त छोकिरी मकर थी करे जिन कोन अथसि। न चाचा न, सदोरी मिकर नथी करे, उनखे वाकई बि हिसाबी चक्कर आहे। गरामा 100 चकड़ो सच तो चवा, जिन छोकिरी कोन अथव, छोकिरी मकर थी करेव। मूंखे इजाज़त ॾियो ते लठियूं 5 ठोकिया त ॾिसो ॿुधाए थी त जिन आहे या कोन्हे को। ऐं जे न त पोइ भले घुरा पाड़े खे त ख़बर पवे सही त जिन अथसि या सच में या न अथसि। जिन भी हल्को सल्को कोन तस, वॾो जिन तस। इहो जिन असुल निकिरण जो नालो ई नथो वठे। गुरामा मुंहिंजी सलाह वठ त सदोरी खे तलाक ॾेई छॾ। तूं चुप कर, ये बात न इन जे करे एडी का ॻाल्हि कई अथई इहो गाटो भञी छॾींदो साईं। इहा छोरी चाहे ई होती त गुराम अॼु सदोरी खे तलाक ॾे त सुभाणे ॿियो ॾींहुं थिए। मां त सलाह थी ॾियां, वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे। बाक़ी एतिरो आसानी सां हुन मां जान कोन छॾाए सघंदो। गुराम सुभाणे छोकिरी तूं वापसि वठी अच, घुरायूं था पाड़े खे जे ख़बर पइजी त जिन अथसि या कोन अथसि। बाबा कमु ॾाढो ख़राब थी वियो। छा थियो आहे पुट? बाबा निज़ाम रिश्ते ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। जंहिं ॾींहं खां वठी सुल्तान वारनि सां मिलियो आहे, इन जो रवैयो मटियल आहे। सुल्तान वारनि हुनखे वधीक पैसा पासिया हूंदा तॾहिं उहो नमूना थो करे। मूं त तव्हांखे पहिरियां ई चयो हुयो त निज़ाम लालची आहे, कंहिं बि टाइम कल्टी खाई सघे थो। मुंहिंजी ॻाल्हि सही थी, ईअं थियो न? ओ पुट छा चई? चए थो जेकॾहिं सुभाणे जे सिज में समूरा पैसा न खणी आयो त इहो रिश्तो ख़तम सम्झो। ओ अबा घणा पैसा था खुटनि? ईअं सम्झ ये कोई 8-10 लख। घर जो सॼो सामान विकिणींदासीं न, वो बि 8-10 लख न थींदा। अदा तूं हाणे हीअं कर, मुंहिंजे हिसे जा 2 टे जरेब तूं खपाए छॾ। सुभाणे जे सिज में पार्टी किथां मिलंदी? कोशिश कंदासीं था, सभु कुझु थी वेंदो। पुट हिकु त हथ न विझे हा, हाणे जे हथ विधो अथई 2 जरेबनि खे कल्टी ॾेई निकाह करे अचो। इज़त जो सवाल आहे। मुझी रानी मूंखे त इहा ख़बर ई कोन्हे, ख्वाब ख़्याल में बि कोन्हे त तो जहिड़ी हसीन औरत, हसीन मुजस्मो मुझे नसीब में ही तो आए। दर्द में जो दरिया। अरे छोरा तूं भला मूंखे पादरनि हणाइण जे चक्कर में ई जा। चाचा जड़ा तूं गलत तो समझी, मां तुंहिंजी शादी कराइण जे चक्कर में आहियां। अरे छोरा मूं तोखे केतिरा दफ़ा झलियो आहे त तूं मुंहिंजे घर में न ईंदो कर, वो बि भॻो बीठो आहीं। कावड़ चो तो करी, अॻिते खणी कोन ईंदुसि। मूंखे भला इहो ॿुधाए, न्यापो ॾिनई? हा न्यापो ॾिनुमि। माई असली हिकु ई टंग ते बीठी आहे, हो चए थी अॼु लाओ लहां सुभाणे ॿियो ॾींहुं थिए। मां त तव्हांखे घोट कुंवार जे रूप में ॾिसण थो चाहियां। ही बि वियो हथनि खां। चाचा जड़ा, ओ चाचा जड़ा, चाचा जड़ा। अड़े छोरा हे त सॼो कम ई ड्राए छॾी, ढींगो ई डेरी करे छॾी। ओ भा ही इंटरवेल आहे,
बाकी फिल्म पोइती आ हाणे 200 कढ त मां हाणे मासी मरियम खे राजी कयां। खोड़ 200 रुपया बाबे ता 200 रुपया कुर्बान 200 यार मुझे किसी में तो रुगो 150 रुपया पानी ही कर इनमां 50 रुपया कर तू 100 रुपया दे मुखे इहो चाचा जड़ा उबू तो चाहिए 100 मां रखंदुसि बाक़ी इहो 50 तो वटि सही आ। ॿुध न खपाईंदी कोन खुटंदई भला ॿुध वरी कॾहिं न्यापो खणी ईंदे। अरे चाचा घबराई छो थो वरी जॾहिं ख़र्च खुटंदो त न्यापो खणी ईंदुसि न। न छोरे त मुंहिंजो बीठे बीठे ढींगो ढेरी करे छॾियो। आज तो हुस्न के पार करे छॾियो बस ये न मुस्कुराईंदी रहंदी आहे मां त हिन पटीअ ते मरी पवंदुसि। यो चाहे निजाम वारनि जी फोन आई अदा गुरु छा पिया चव छा वरी छा चवंदा कराईंदा असांजा वठाण खाली आहे गुंथियूं ॿियो छा कंदा तॾहिं त वञी हिननि जा पैसा ठहंदा। अदा इहो नथो सोचियो त दिलबर वारनि जे मुंहं मथां टांकी घुमंदी टांकी ऐं जेकी मुंहिंजी तबाही थींदी उहा अदा जेतिरो पैसो मुंहिंजी शादी ते ख़र्च ईंदो न तूं बेफ़िक्र रह इहे पैसा मां तोखे करे ॾींदुसि। हा साईं तूं कमाईंदाड़ी वञे कमाईंदे कंदे वञी फुरूं विझाईंदे असांखे फेल में वरी वञी का नवा मसला कंदे यार तो वारा ये पैसा असांखे न खपनि। अदा हक़ लाल जी कमाईअ में अदा गुरुअ जी सॼी उमिरि ॻरी वेंदी एतिरा पैसा कोन ईंदा। अदा केॾी महिल हलां सुभाणे हलूं या शाम कुझु पैसा पियल आहिनि कुझु हथ पेर हणी वठूं हलंदासीं सुभाणे। भया तव्हां बि पंहिंजी का संगत साथ खे ॾिसो कुझु 2 लाख तव्हां बि करे वठो। ठीकु आहे अदा मां अदा गुरु कोशिश कयूं था सुभाणे तूं बि कोशिश कर भली रिश्तो पक्को करे अचो। नवाब बड़े मुंह समझो तो तू सुधरी वेंदे पर न जैसे ते तू पंहिंजो पट को धूड़ न कराईंदे न जिस ते तू सुधरंदे पर गाना तो भी मूंखे न सुञातो या पंजे ते अचां न राति जो निटू ई फिटाए छॾी रातिन जो ने बुढ़ा हे ही मुझे रातिन जो निंटू हराम वो अकबर खान हाँ तो क्यों आदमी भी चाहिए तो नवाब नाम को चाहिए नाम को बिरन में तब जंदवा बड़न नाम कंजू मुंजू मरोड़न अकबर खान के खूब ही दिवाई नाम कया जेकर घुरी तो न पंजो खैर तो बीहर मुखे इन इलाके में नजर रच नहीं अग में गोराम के गुम कराएं और तोखे गुम कराएं तो तोखे गुम पेड़ो कराएं तो मैं जे तुझे माइटन के तुझो लाश पुट न मिलंदो
पाणीअ में लुणंदे नज़र ईंदो। अड़े भला ई इन में थई अॼु खां पोइ इहा ॾियारी मुंहिंजे साम्हूं न अचई ऐं मूंखे घिटीअ में बि नज़र न अचई। न त अहिड़ो बुरो असर कंदो मई, अहिड़ो बुरो असर कंदो मई जो राजन खे ॾसंदो वठंदे। बोडा पुट ज़मीन बि विञाई, संग बि न मिलियो, इहो सॼो तुंहिंजी तकड़ जो नतीजो आहे। बाबा मञा थो त ज़मीन विञायुमि पर संग ज़रूर कढंदुमि। पुट छोकिरी हाणे राकासन जे मुंहं में आहे, इतो संग कढण को सवली ॻाल्हि न आहे। बाबा जेकर हू राकास आहिनि न त घटि असां बि न आहियूं। हेसिताणी सुल्तान वारनि जो कमु किटली न कंदासीं न, सुकून सां कोन वेहंदासीं। ईअं न थिए जो पराई छोकिरी जे करे हिकु ॿिए जा हणी धाणा कढी विझो। बाबा हाणे हू पराई छोकिरी किथे, ईअं सम्झ त असांजी इज़त आहे ऐं इज़त ख़ातिर असां पंहिंजी जान कुर्बान करणु ॼाणियूं था। पुट को बि कदम खणो त सोचे सम्झी खणजो, ईअं न थिए जो सुभाणे कंहिं मसइले में फासी वञो। चाचा हिननि जो मोटण हाणे मुश्किल आहे। जेसिताणी सुल्तान जा भाङा न लाहींदा तेसिताईं बस करे न वेहंदा। अञा त रईस जी तरफ़ खां का बि चुरपुर न आहे। अलाए सुल्तान वारनि खे चयो बि अथई अलाए न, या वरी असांखे ईअं मिड़ई डेटा पियो थो ॾे। जेकर सुल्तान वारा हुन जे चए में हूंदा न त हुननि सां ज़रूर ॻाल्हाईंदो। हा बाक़ी जेकर सुल्तान वारनि में उमेद नथसि न, असां जेकर सुल्तान वारनि सां जहिड़ो थोरी कंदो। पुट सुभाणे वरी हिकु चकर रईस सां ॻाल्हाए ॾिसो भला। बाबा एतिरा सस्ता असां बि न आहियूं जो रोज़ रोज़ रईस वटि भॻा बीठा हुजूं। मयार लाइण ख़ातिर रईस खे दाह ॾिनी अथऊं, जे वरनाई त ठीकु आहे, न त कंदासीं धमाधम मस्त कलंदो। मासाब मूं वारो पिरी वञे पियो। छा इहो? हा मासाब शेरल इहो ई आहे मुंहिंजो पिरी। ऐं जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त थी सघे थो दरगाह ते ज़ियारत लाइ ॾींदा हुजनि। मासाब हिनजी त शादी थी चुकी आहे, हाणे हिनजो पीछो करणु ग़लति आहे। पर मासा त दीदार में कहिड़ो गुनाह आहे? मां त चवां थो हल, महिरबानी करे हल मासाब। जल तू जलाल तू आई भला ठार तू, जल तू जलाल तू आई भला ठार तू, जल तू जलाल तू आई भला ठार तू, जल तू जलाल तू आई भला ठार। केतिरा बि शुकारा हणंदी है ना, कुछ कोन थींदो। जल तू जलाल तू आई भला ठार तू, जल तू जलाल आई माई वसाई अञा तू तैयार नहीं थी, हल त पाण हलूं न, मां रक्षा भी कराया अञा। माई साहब कोन थी खणनी, ॾिसी कोन थी त मां पढ़ाई पई कयां। हल भला किथे आहे रक्षो? वसाई रक्षो दरे ते बीठो हूंदो न गेडीअ में, या घर कराया जास। हां हल त भला हलूं, साईं जी ज़ियारत भी करे अचूं, मन का मुसीबत टरे। अच ये दुनिया बाबा न्याणीअ खे तो उथारे, उन लाइ 3-4 महीना त लॻी वेंदा न। चाचा पैसा तव्हांजे हथ में, ॾाज वठण में 2-3 ॾींहं बि कोन लॻंदा। बाबा रुगो ॾाज न आहे वठणो, ॿिया बि असांजा लाइ केतिरा कम रुलिया पिया आहिनि। उन करे चवां थो न त तव्हांखे 3-4 महीना इंतज़ार करणो पवंदो।
लका आहे लहर लहर में लका हीअ दुनिया